कयो सच था चऊं माण्हू था काटे अचनि चुप था कयूं त असां मुला हराम था खाऊं काॾे वञूं असां पाताऊं अची हमरा खे 2 किलनि जो कुकड़ वठी ॾियो ज़ाल खे जे ख़्याल कजां महिमान अचे त पवंदासीं उहो पई बुहारी ॾे आयो जो बिलो त कुकड़ खणी खणाई भॼिया दिले खे किथे डूंगरी खणी बीठी जे बिलो लोड़े मां निकिरे त ॾियांसि ॿरो कुकड़ त हूअं ई खाइयो मुड़ुसु त मार जीअं बिलो निकितो डूंगरी ॾियांसि त बिलो भोलाजी ॾे किरी पियो खणी काती बिले खे नंढियूं ॿूटियूं करे कारा मिर्च विझी तयारु करे रखे पुटरा खे ॾिसी वेठो त अम्मा चढ़ी आहे छा पई करे मुड़ुसु आयो मानी अॻियां रखी पाण पोयां थी बीठी पुटरास खिले बीठो त पहिरियों चओ छोरा खिले थो ॻाल्हाए नथो जे ॻाल्हायां थो त अम्मा थी मार खाए चुप थो कयां त बाबो थो बिलो खाए गाॾी वञा मां अची विच में असां मुला बि ईअं विच में फाथा हिकिड़ा चवनि अली को कोन्हे मञींदे इमामा को कोन्हे मञींदे पीरान पीर को कोन्हे मञींदे बेटाई को कोन्हे मञींदे पिणे को मञींदे असां बेटाईअ जा नौकर कलंदर जा नौकर सचर जा नौकर अलीअ जा नौकर अलीअ जे औलाद जा नौकर शहीद करबला जा नौकर मिठे मोहम्मद जा नौकर वरी पीरान पीर जा बि नौकर पीरान पीर जा मुरीद बैयत बुलंद करे जो सुभान बैयत ॾिसां को मुनकिर त कोन आयो पीरन जो पीरा महबूब सुभान पीरन जो पीरा पीरन जो पीरा पीरन जो पीरा महबूब सुभान हज़रत सैयद अब्दुल कादिर जीलानी जे जाओ थोड़ो वॾो थियो पंहिंजे माउ खे चए अम्मा मोकल ॾे त मोहम्मद जो क़ुरान त पढ़ी अचां मारे टाइम कोन्हे न त मां 1.5 कलाक पीरान